अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। बेटा कीअं आहियो? ठीक आहियो सब? अॼु असां छा पढ़ंदासीं? रियाज़ी क्लास पहिरियों पेज नंबर 18। असां सिखी आया आहियूं सॼा अदद। सॼा अदद कंहिंखे चइबो आहे? पुट किथां शुरू थींदा आहिनि? ॿुड़ीअ खां हलंदा रहंदा आहिनि, पर असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 9 ताईं पढ़णो आहे। ठीकु आहे? हिन में चए थो सॼनि अददनि तसर सां पढ़ी आया आहियूं जेके 0 खां स्टार्ट थींदा आहिनि, हलंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे? हाणे चए थो रहियल अदद लिखो, रहियल अदद लिखो। हाणे हिन में जेके लिखियल आहिनि, चए थो अॻ में ईंदड़ अदद। अॻ में जेको अदद ईंदो आहे उहो छा ईंदो आहे? 1 खां अॻ में छा ईंदो आहे? 1 खां अॻ में छा ईंदो आहे? 0। ऐं 3 खां अॻ में छा ईंदो आहे? 3 खां अॻ में 2। 2। 3 खां अॻ में छा ईंदो आहे? 2। ऐं 7 खां अॻ में छा ईंदो आहे? 6। 4 खां अॻ में छा ईंदो आहे? 3। 4 खां अॻ में छा ईंदो आहे? 3। 4 खां अॻ में छा ईंदो आहे? 6 खां अॻ में छा ईंदो आहे? 5। 6 खां अॻ में 8 खां अॻ में 8 खां अॻ में 8 खां अॻ में 8 खां अॻ में 5 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 खां अॻ में। हाणे चए थो पोइ ईंदड़ अदद, माना पोइ 3 खां पोइ छा ईंदो आहे? 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 5 खां पोइ छा ईंदो आहे? 5 खां पोइ छा ईंदो आहे? 6। 5 खां पोइ छा ईंदो आहे? 6 खां पोइ छा ईंदो आहे? 6 खां पोइ छा ईंदो आहे? 4 खां पोइ छा ईंदो आहे? 4 खां पोइ छा ईंदो आहे? 6 खां पोइ छा ईंदो आहे? 6 खां पोइ छा ईंदो आहे? ऐं 2 खां पोइ छा ईंदो आहे? 2 खां पोइ छा ईंदो आहे? 8 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 खां पोइ छा ईंदो आहे? 9। 7 खां पोइ छा ईंदो आहे? 7 खां पोइ छा ईंदो आहे? 8। हाणे चए थो कहिड़ो अदद विच में ईंदो? हाणे चए थो कहिड़ो अदद विच में ईंदो? हाणे 0 आहे, वरी हिते 2 आहे, हिते छा ईंदो? 1। हिते छा ईंदो? 1। 0 1 2 0 1 2 ॿुड़ी 1 2। हाणे चए थो हिते 1 आहे, वरी हिते 3 आहे, हिते छा ईंदो? 2। हाणे हिन क़िस्म जा सवाल वॾनि नौकरियुनि में बि ईंदा आहिनि। नौकिरी टेस्ट जेका थींदी आहे, मुख़्तलिफ़ इदारा वठंदा आहिनि, NTS IBA वग़ैरह, उन्हनि में बि ईअं सीरीज़ ईंदी आहे। उहा सीरीज़ थोरी वधीक हूंदी आहे, 10 ताईं हूंदी आहे, वॾा वॾा अंग हूंदा आहिनि, 20 खां 50 ताईं, 1000 ताईं, जे विच विच में सीरीज़ ठहंदी आहे। हीअ बि सीरीज़ आहे, माना जे करे विच में छा ईंदो, हे 2 अची आहे, हिन में छा ईंदो। ठीकु आहे? इहे तव्हां हाणे तयारी कंदव, तव्हां मुख़्तलिफ़ नौकरियुनि जा इम्तिहान आसानी सां पढ़ी सघंदव ऐं ॾेई सघंदव। ठीकु आहे बेटा? हाणे अचे थो 7 8 9, हिन में 8 अची वियो। ठीकु आहे? हिन में 9 अची वियो, सीरीज़ अची वई। हाणे हिते आहे 5, हिते आहे 7, हिते छा ईंदो? 6। 5 6 7 5 6 7 5 6 7। हाणे हिते आहे 4, हिते छा ईंदो? 5 6 4 5 6। हाणे 2 आहे, हिते छा ईंदो? 3। अॻियां 4 आहे, 2 3 4 2 3 4। हिन में 7 आहे, हिते छा ईंदो? 8। अॻियां छा आहे? 9 7 8 9। हाणे 6 हिते आहे, छा ईंदो हिते? 6 7 8। हाणे हिते 3 लिखियल आहे, छा ईंदो? 4 3 4 5। हीअ माना सिधी तरतीब आहे, असेंडिंग ऑर्डर आहे, नंढ वॾाई आहे। हिनखे छा चवंदा असां? नंढ वॾाई। पहिरियों नंढो, पोइ न वॾो, पोइ न वॾो, वरी हुन खां पोइ नंढो, वरी हुन खां पोइ वॾो, वरी वॾो। माना हिकु हिकु हिन में बॉक्स में, हिकु हिकु दॿे में नंढ वॾाई सीरीज़ आहे। नंढ वॾाई इंग्लिश में छा चइबो आहे? असेंडिंग ऑर्डर। नंढ वॾाई खे छा चइबो आहे? ऐं वॾे खां नंढे ॾे वञे हुनखे छा चइबो आहे? डिसेंडिंग ऑर्डर। वॾे खां नंढे ॾे वञे त अहिड़ी तरह अॼु असांजी क्लास पूरो थी वियो। जेके तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शहर ते नवां त हुनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो, त जीअं ॿिया बि हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।